अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूर अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलाला व कुल्लु दलालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउ रसूल व उलिल अम्रि मिनकुम फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि व रसूलिही। तमाम हम्द सना तारीफ़ तहमीद इबादत बंदगी उन्हीं अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाए जो सारी कायनात जो हकीकी खालिक ऐं सारे जहान जो मालिक है। दुनिया जी हर का शइ उन अल्लाह जी मोहताज है ऐं हर शइ उन जे कानून अॻियां लाचार ऐं बेवस है। ऐं हर का दुनिया जी शइ ऐं हर मखलूक़ात पंहिंजी ज़िंदगी ऐं मामूल जे मुताबिक़ उन अल्लाह जी तारीफ़ ऐं तहमीद बयान करे थी ऐं हर का शइ उन खां ख़ौफ़ खाए थी। जेतिरी पर उन जी सना ऐं तारीफ़ कई वञे पा इंसान जी ज़बान खे इहा ताक़त न आहे जो उन अल्लाह जे एहसाने या उन जी नेमतें खे पाण ॻणे सघूं या उन जी नेमतें खे पाण शुमार करे सघूं। उन जी हमद सना खां बाद बेशुमार दुरूद सलाम असांजे आख़िरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मुक़दस मते त उन खां बाद ख़ुफ़न सारे अल्लाह जे अंबिया ऐं पैगंबर ऐं रसूल मते दुरूद सलाम नाज़िल थिए। उन खां बाद असहाबे किराम अज़वाज मोहतरात रिज़वान अल्लाह अजमईन ऐं सारे तबा ताबीन मते बरादरान इस्लाम मौज़ूज़ान अज़ीज़ अवां जो दीनी जज़्बो ॾिसी करे इंशा अल्लाह ख़ुशी महसूस थी जॾहिं मूं मथे फ़ोन कयो वियो त अक्सर असीं जिन दौर जे अंदरि तालीम गिड़ी इन दौर ज़माने जे अंदरि केतिरी तालीम गिरणी कुरो करणु क़ुर पढ़ी वञे त घणो बसि अहिड़ो जाहिलियत जो दौर ज़मानो हो जो कंहिं पर असीं अॻियां मदरसे जे अंदरि पहुची न सघियासीं। अल्लाह जो एहसान ऐं महिरबानी है रब्बे ज़ुल जलाल वल इकराम असांखे पंहिंजी रहमत से अवां जे साम्हूं उभी अल्लाह ऐं उन जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं सम्झ जे मुताबिक़ बयान करण जी तौफ़ीक़ ॾिनी है। त अक्सर जॾहिं हेतिरो ख़र्चो कयो वियो त असांजी दिलि महसूस करे थी त वॾे उलमा किराम खे जेकॾहिं दावत ॾिनी वई हुई त
तो उन्ही मज़मून के मुताबिक अवां जे साम्हूं अल्लाह उन जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं बयान कयूं। ठीक है, असीं 3-4 ॼणा अवां जे साम्हूं जेको हाज़िर थिया आहियूं, जंहिंमें ॼाणूं मोहब्बत रसूल, गुनाहनि जी मग़फ़िरत, सीरत रसूल जे बारे में ॻाल्हि पंहिंजे भाउ वटां पाण उलमा किराम वटां सुयूं। त अॼु हक़ीक़त करे अण सम्झाई त आहे ॾिनो। अॼु मोबाइल जे अंदरि एतिरियूं त तकरीरूं सेट थी चुकियूं आहिनि जो हर इंसान इन ॻाल्हि खां वाक़िफ़ थी चुको आहे त इस्लाम अल्लाह जो दीन कहिड़ी शइ आहे, नमाज़ कहिड़ो शइ आहे, रोज़ा, हज, ज़कात, इख़लास, इन सारी शइ जी सम्झ मुसलमान जे अंदरि मौजूदु आहे। कई के अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जाइल इंसान वटां असां सुयूं आहिनि जे असांजी नज़र में जा पण कॾहिं न ई गुज़रियूं, त असांखे ताजुब थिए त हीअ ॻाल्हि जेको असां किताब जे अंदरि न ई ॾिठी, हिन माण्हू वटां भला किथां ॻाल्हि आ वई, त उहा ॻाल्हि मोबाइल जे अंदरि इंटरनेट मथां तकरीरूं खिचियूं वञे थियूं या उलमा किराम जूं तकरीरूं सुयूं वञे थियूं, उन मथां उहा ॻाल्हि सुणी करे ऐं उनखे हिफ़्ज़ करे लाहीं था, त सम्झ को बाक़ी रही न आहे। बाक़ी मौलाना मुश्ताक साहिब पाण खे चयो त अॼु ज़रूरत जेका आहे किन शइ जी आहे, सुणे जी या अमल करे जी। सारी ज़िंदगी भले पाण सुणो पिया ऐं अक्सर सो पिणु पाए घणो, पर मुंहिंजा ॿाहिरो को इंसान तयारु नथो थी। अहिड़ो नज़र में जा कंहिं प्रोग्राम जे अंदरि, कंहिं जुमे जे वाइस जे अंदरि, कंहिं ईद जे ख़ुतबे जे अंदरि, कंहिं हादसे जे अंदरि, कंहिं शादी गमी जे अंदरि पंहिंजो क़ल्ब जेको आहे इन जे अंदरि कॾहिं पण इहो अहसासु पैदा नथो थिए त आऊं अक्सर कुरेला पैदा करे कयो वियो आहे। या हर का शइ जेको पैदा कई वञे थी उनजो को न को मक़सदु हुए थो, त इंसान खे अल्लाह पाक पैदा कयईं, इन जो को न को त मक़सदु हूंदो जंहिं लाइ करे रब ज़ुल जलाल व इकराम इंसान खे पैदा कयईं। इहा सोच इंसान वटि पंहिंजे हिन इलाइक़े जे अंदरि मौजूदु न आहे। जाहिलियत जो गहवारो पंहिंजो इलाइक़ो जेको आहे बणिजी चुको आहे। नमाज़ आहे त रिस्मी नमाज़ आहे। अक्सर उज माण्हू नमाज़ पढ़े था, जीअं त हिकिड़ा माण्हू नौकरीअ वारा नौकरी में हुअं ऐं पोइ रिटायर थिए जो टाइम अचे त उनखे पेंशन में उतारे छॾी या नौकरी उनजी पूरी मुदत थी वञे पहिरें ई प्राइवेट नौकर थी वञे जे जिकी हयाती जा ॾींहं न करे। अहिड़ी रीति रिटायर जेको माण्हू थिए थो या त फेफसा ख़राब थी वञे खंघि तपाए लाइ, सुम्हण न ॾे घरे, बीमारी तपाए लाचार जी किताब फ़ाइदो न थिए दवा जो, मुसीबत को अची वञे किथां छुटकारो न मिले, पहिरें ई दौड़ करे मस्जिद जे दरवाज़े में अचे। भई त को ॻाल्हि सुणे वारो न वे, मस्जिद अल्लाह जो घर मिड़ी की छूट को हुन में न करे, हिते टैर अची मस्जिद जो दरवाज़ो जले थे। पर रस्मी तौर ते ईअं न जे अल्लाह जे ख़ौफ़ में आयो इन्हनि पुठियां नमाज़ पढ़े कना बाद कंहिं पण क़िस्म जी बुराई, कंहिं क़िस्म जी चाई चुगली, कंहिं क़िस्म जो गुनाह हाणे मूंखे न करिणो आहे, सची तौबा करियां थो। जो मौलाना याकूब साहिब क़ुरान मजीद जी आयत पढ़िया त कुल या अय्युहल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, किन ज़माने में नाज़िल थई, किन दौर में नाज़िल थई, उन ज़माने में जॾहिं मके जा माण्हू गुनाह जे अंदरि घरपूर थी विया, छुटकारे निजात जो को ज़रियो न हो, तॾहिं हिकिड़ो ॿुढड़ो आहे ज़ईफ़ माण्हू अल्लाह जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हली आयो, चए त अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾठ मथे टेक ॾेई आयो त दुनिया जे अंदरि काई बुराई अहिड़ी न आई जो मुंहिंजी नज़र में जा न गुज़री वे या मुंहिंजे हथ से मूं न कई वे। हाणे इन बुराईअ जो अहिड़ो को रस्तो मूंखे कढी ॾियो था जीअं मूंखे किथां माफ़ी मिले। हेतिरे लाचार थी वियो, सारा हुनजा वस्त चुकी विया, कन ना जवाब थी विया, अखी जी नज़र वेंदी रही, तॾहिं तौबा करणु आयो। इन ज़माने में तौबा करणु आयो, तॾहिं पण अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे चयो त
इस्लाम कबूल करो था ऐं चओ था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन हथ वधायो इस्लाम कबूल करे ला बैत करण ला करे हथ वधायो, हथ वधाए वरी पाछो खींचे ला कि अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरा गुनाह कया आहीं, एतिरा गुनाह कया आहीं जे किताब पर मूंखे उमेद न आहे जे मूंखे निजात छोटकारो मिलंदो तॾहिं क़ुरान मजीद जी आयत नाज़िल थई रहमत अल्लाह इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ। अल्लाह ताला बिशारत ॾिने ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं हुनखे चओ त ऐं अल्लाह जी रहमत में जा ना उमेद मायूस न थियो। अल्लाह जी जेका रहमत आहे न मां ना उमेद ऐं मायूस न थियो। छा जे लाइ त अल्लाह माफ़ कंदड़ गफ़ूर रहीम। क़ुरान मजीद जी आयत पास हुई हूंदी एतिरे अक्सर माण्हू जंहिंखे पाण चवंदे भई नमाज़ पढ़ अल्लाह गफ़ूर रहीम है, हारी नमाज़ न आऊं ठीक है, आजी नमाज़ न आऊं ठीक है, अल्लाह गफ़ूर रहीम है। अल्लाह गफ़ूर रहीम है जे बीबी सुमैया 70 वरे जी इस्लाम क़बूल कयो। अबू जहल इस्लाम जे जुर्म में उनखे मके मौज़ जी ज़मीन मथे भी उठे में बधे चए त 70 वरे जी बुढ़ड़ी औरत इहे इस्लाम जेको त क़बूल कयो हिनखे छॾे ॾे या तुंहिंजे अंजाम खे यादि कर। बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला ने चयो त आए अल्लाह जा दुश्मन मुंहिंजे अंजाम जे बारे में न पुछ, मूं इस्लाम क़बूल कयो मुंहिंजे अंजाम जे बारे में न पुछ। अंजाम तोजो बुरो थींदो जो असां मज़लूम मथे तूं ज़ुल्म करीं थो, तोजो अंजाम बुरो तुंहिंजे अंजाम खे तूं यादि कर। बीबी सुमैया खे ॿोठ घुराए 70 वरे जी बुढ़ड़ी औरत हिकिड़ो पैर हिकिड़े उठ में ॿधे, ॿियो पैर ॿिए उठ में ॿधे, 2 टुकर करे छॾे जीरे विझा। बीबी सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हो अना जे चेहरे मथे जेका ख़ुशी ऐं मुस्कुराहट हुई अबू जहल हिनखे हटाए न सघी। हिन त कीअं चई ॼाणा हुन बुढ़ड़ी 70 वरे जी आई आहे, अल्लाह गफ़ूर रहीम मूंखे माफ़ करे छॾींदो। त हुनखे गुनाह कयो में जे इस्लाम जे जुर्म में शहीद थी वई, इस्लाम जे जुर्म में पंहिंजी जान कुर्बान करे छॾे, ईअं कीन चए जे अल्लाह गफ़ूर रहीम अबू जहल हाणे कल्ह मुनती पई आहे बसि मूंखे छॾे ॾे, अल्लाह गफ़ूर मूंखे माफ़ करे छॾी। पाके कंहिं सिटी बख़्श ॾिनो वई जे अल्लाह गफ़ूर रहीम में पाके माफ़ करे छॾींदो। पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल वल इकराम पाके पैदा कयईं, मुस्लमान जे घर में पैदा कयईं, सवरे कन में आज़ान आवई, अवरे में तकबीर चावाणी, मुसलमान जे इलाके में पंहिंजी ज़िंदगी बसर कई, मस्जिदे खे ॾिठो, इस्लाम अल्लाह जे दीन खे सम्झो, नमाज़ पढ़ण वारे खे ॾिठो, रमज़ान खे ॾिठो, तंहिंजे बावजूद जवानी मिलई, इन जवानीअ खे बर्बाद कयो पा पंहिंजे हथें। कॾहिं पाके अल्लाह साम्हूं झुकण जो मौक़ो न मिलियो ऐं उल्टो अल्लाह गफ़ूर रहीम है एतिरे अल्लाह पाके एतिरे लाइ पैदा कयईं ही सारियूं शयूं जेको पाके ॾिने ॻाल्हायूं था ज़बान ॾिने, अल्लाह पाके हथ ॾिने, पैर ॾिने, अखियूं ॾिने, कन ॾिने, सुणे ला सम्झण जा मग़ज़ ॾिने जंहिंमें हर दुनिया जो नफ़ो ऐं नुक़सानु पाण सम्झी सघूं था, हर दुनिया जे पाण नुक़सान खे सम्झूं था, नुक़सान जो पासो ॾियूं था, नफ़े खे हासिल करियूं था। अहिड़ी सम्झ ॾिने जे नथा सम्झो इस्लाम अल्लाह जे दीन खे नथा सम्झो। ही फ़िक्र पंहिंजे दिलि जे अंदरि मौजूदु न आहे। जाहिल आहियूं, जाहिल जी ज़िंदगी बसर कई है, इल्म हासिल न कयो, इस्लाम जी ख़बर न आहे असांखे कहिड़ी रीति भला इस्लामी नमाज़ यार दुआऊं नथी हुजे नमाज़ जूं, कहिड़ी रीति नमाज़ पढ़ाई। मोबाइल जे अंदरि जाहिल इंसान केॾो होशियार थी विया आहिनि। ॿिए हंधि तकरीरूं थी वई, लंदन जे अंदरि तकरीर थी, हिते ई खेचे लाइ तकरीर, इहे सम्झा के कंहिं जाहिलियत में गायनूं हर को हिन जे अंदरि रिकॉर्ड करे हिन जो बटन दबाए उनटाणे कढी लाहिणो, हिनखे वॼाए लाहिणो, ही कंहिं सम्झ ॾिनी। गार अहिड़े क़िस्म जी मोह में जा ॻाल्हाए छॾियूं, हीअ भला कंहिं मांखे सिखाई। अबोले हाणे सम्झ आई मुंहिंजा ॿाहिरि हो त इस्लाम अल्लाह जे दीन जे अंदरि जी नथो अचे त इस्लाम अल्लाह जो दीन तंहिंजी सम्झ नथी अचे, कुला नथी अचे जे आख़िरत जो जेको फ़िक्र आहे ही पंहिंजी दिलि जे अंदरि मौजूदु न आहे। पंहिंजी नज़र जेको आहे पॻे में जे ख़ाली अॻियां नज़र पंहिंजी न आहे। ज़िंदगी जेको आहे आख़िरत जी ज़िंदगी आहे। हीअ ज़िंदगी जेको पंहिंजी आहे इहा या त नंढपण में ख़तमु थींदी, या जवानीअ में ख़तमु थींदी, या ॿुढपण में ख़तमु थींदी, पर आख़िरकार 50 वरे 60 वरे खां बाद ज़िंदगी ख़तमु थी वई। हिते कंहिंखे पाण पंहिंजो रहणो न आहे, कोई दुनिया में केरु रहंदो न को नेक रहे न को बद रहे, अब्दुल आबाद ज़िंदगी जेका आहे आख़िरत जे मुल्क जी ज़िंदगी आहे।
जंहिं मुल्क कना पां बेफ़िक्र आहियूं, जंहिं मुल्क जी पांखे ख़बर न आहे, दुनिया जे नफ़े खे सम्झो, नुक़सान खे सम्झो, पर नथा सम्झो नफ़ो, न आख़िरत जो नफ़ो सम्झो था, न कि आख़िरत जो नुक़सान सम्झो था। त अज़ीज़ो, ही सारा हेॾा ख़र्चा, हेॾा इज्तिमा, हेॾा जलसो, हेॾो वक़्तु, हेॾो टाइम एतिरे लाइ करे कढियो वञे थो त अलाह जे दीन जी ॻाल्हि पंहिंजे सम्झ जे अंदरि अचे। पर मुंहिंजा ॿाहिरो दिल्ली जेको रहियूं, अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इंसान जॾहिं हिकिड़ो गुनाह करे थो, कंहिं क़िस्म जो गुनाह हुजे, इस्लाम जे ख़िलाफ़ जेको पण पाण कमु करियूं, शरीयत जे ख़िलाफ़ जेको पण कमु करियूं, नमाज़ न पढ़ो, रोज़ा न रखूं, ज़कात न ॾियूं, हज न पढ़ो, पर सारा कम चोरी करियूं, बदकारी करियूं, बद इख़लाक़ी करियूं, कूड़ ॻाल्हायूं, गार गंद करियूं, शरीयत जे ख़िलाफ़ जेको पण कमु ई गुनाह। ही गुनाह जॾहिं कंहिं क़िस्म जो इंसान जॾहिं करे थो, तॾहिं रब्बे ज़ुल जलाल वल इकराम इंसान जे दिलि मथे हिकिड़ो कारो निशान लॻाए थो, कारो नुक़्तो लॻाए थो। हाणे जे इंसान तौबा कई त ही नुक़्तो जेको आहे इंसान जे दिलि मथां हटायो वञे थो। पर जेकर तौबा न करे त पूरो थी थो कि कारास जेको आहे ही वधंदो वञे थो, वधंदे वधंदे आख़िरकार इन जो नतीजो उहो निकिरे थो जे इंसान जो दिलि जेको आहे सॼो कारो थी वञे थो। जॾहिं दिलि कारो थी वञे तॾहिं काए ॻाल्हि इंसान जे दिलि मथे असरु नथी करे, त पंहिंजो क़ल्ब जेको आहे गुनाह जे ज़रिए हुनखे ज़ंग लॻी वियो आहे, जंहिं ज़ंग मथे को पण ॻाल्हि पंहिंजे दिलि मथे असरु नथी करे। तकरीरूं खणो, ख़ुतबा खणो, तंहिंजे बावजूद पाण मुस्लमान जेको हुयूं तंहिंजे अंदरि को नओं माण्हू तयारु नथो थिए। अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि भला आई तारीख़ साम्हूं निहारियो, जे किथे पण अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज्तिमा करे तबलीग कई, माण्हुनि खे तयारु कयो, कुला माण्हू तयारु थिया, उनजो जेको ज़मीर हुआ, जेको दिली हुयूं, पाक दिली हुयूं, उन इंसान जूं, ऐं इख़लाक़ जेको अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उन इख़लाक़ ऐं आदतनि खे ॾिसी करे ते माण्हू मुस्लमान थी विया। ये त मौलाना मुस्ताद साहिब फरमायो त यहूदी बिस्तरो भरे छॾे, पोइ हू जॾहिं वापसि आयो तॾहिं अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन साम्हूं तकरीर कई, हुन साम्हूं ख़िताब कयो, या हुनखे दावत ॾिनी या जलसो रखां थो अची अचो। बलक अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औसाबे खे ॾिसी, वसबे खे ॾिसी, उनजी राम दिलि खे ॾिसी करे उहो इंसान कलमो भरे मुस्लमान थी वियो। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजो क़ल्ब जेको आहे, पंहिंजा इख़लाक़ जेको आहे, पंहिंजो जूं आदतूं जेको आहिनि, ही तमामु अबतर थी चुकियूं आहिनि। पंहिंजे इख़लाक़ ऐं आदतनि खे ॾिसी करे ॿियो कोई इंसान तयारु नथो थिए, मुस्लमान नथो तयारु। पाण सुणो एतिरी वार पाण ईअं थिए जे फलाणे मौलवी जी तकरीर में ख़ासि थींदी वरी हिते तकरीर जेको रहियो हिनखे दुनिया जे अंदरि ॻाइण वॼाइण अहिड़ी हिते पाण इस्तेमालु करियूं था, निहारणी बदन दवा केॾे मौलवी जी कहिड़ी तकरीर, हिते तकरीर हिकिड़ो ख़ासि ख़राबु हुए थी। तकरीर जेको पर थी ही क़ुर ऐं अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जे मुताबिक़ हुए थी। त अहिड़ो खरो जो क़ुर जे अंदरि हिकिड़ो सिपारो ख़ासि हुए, ॿियो ख़राबु आहे। नाऊज़ बिल्लाह में अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी ॻाल्हि ख़ासि आहे भई ख़राबु आहे, अहिड़ी त कोई ॻाल्हि न आहे। त पाणखे कीअं लॻे थी जे हिन जी तकरीर ख़ासि आहे, हिन जी ख़राबु आहे? पंहिंजो क़ल्ब जेको रहो तंहिंजे अंदरि ख़्यालु अचे न का तकरीर करे जी ज़रूरत नथी वेहे, अमल करे जी ज़रूरत आहे। फ़िक्र आख़िरत जो फ़िक्र पंहिंजी दिलि जे अंदरि वेहे ऐं पंहिंजी निगाह नज़र जेकॾहिं आख़िरत जे मुल्क जे अंदरि ऐं उहो क़बर पाणखे यादि में जेको थोरी आहे तंग आहे, त मुंहिंजा अज़ीज़ ॿाहिरो तकरीर जी पाणखे ज़रूरत नथी वेहे। मौलाना शकरुल्लाह हिकिड़ो पंहिंजी किताब जे अंदरि वाक़ो नक़ल कयो आहे कि तबलीग करे जी कोई ज़रूरत नथी वेहे, हिकिड़ो इंसान लाइ करे अखर जेको वेहे थो ही काफ़ी वेहे थो। त कैच मकरान जो बादशाह आहे, हर रोज़ाना पंहिंजे बगीचे में सुतेला करे वञे, तॾहिं हुनजी बानड़ी गुलाम जेको हुई हिन जो बिस्तरो विछाए लाइ वञे। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जे ही बादशाह सुतेला करे वियो थे, तॾहिं उहो बानड़ी गुलाम जेको हुई हिन जो बिस्तरो विछाए लाइ करे बानड़ी गुलाम साफ़ करे ला वई, बादशाह न आयो त अक्सर गुलाम में बानी हुई, हुनखे ईअं थियो त बादशाह जो शाही बिस्तरो आहे, थोरी देरि हिन मथे आराम करे ॾियां, कहिड़ो बिस्तरो आहे।
तो शाही बिस्तरो ते मथे बानी सुती थी हुनखे निंड अची वई। बादशाह जी ॾिठे त हिकिड़ी नाले जी गुलाम में बानड़ी अहिड़ो ई शाही बिस्तरो तंहिं मथे सुती पई आहे। एतिरे घोड़े मथां उतरंदे ऐं बानड़ीअ खे चाबक हणणु चालू कयईं। चाब लॻो त बानी उथी वई बिस्तरे मथे, हिकिड़ो चाब कयईं तर सार तई, ॿियो आहे तर खिलई, टियों आहे तर वधारे हिन खिल जा टोकर ने पहिरियों ने पंहिंजो हथु जले छॾियईं। हथु जले पुछियईं त भला तोखे चाबक आया इन जी चोट या मार तोड़ सहन थी थी, तोखे तकलीफ़ नथी थी? जे तूं जॾहिं चाबक तोखे मारिया त तूं खिलण कोन लॻी। तॾहिं बानड़ी चयो त जीअं बादशाह चाबक ई मुंहिंजी अखि खुली वई। इंसान खे मार पए, सज़ा मिले, तकलीफ़ थिए थी, मूंखे तकलीफ़ थी तर मुंहिंजी दिलि जे अंदरि वीचार आयो त हिन बिस्तरे मथे मूं 2 मिंट या 4 मिंट आराम कयो आहे, तंहिंजी सज़ा मूंखे या 3 या 4 चाबक मिलिया त जंहिं सारी ज़िंदगी हिन बिस्तरे मथे आराम कयो, आख़िरत जे मुल्क में इन इंसान खे कहिड़ी सज़ा मिलंदी? ज़मीर हुन बादशाह जो जेको ज़िंदा हो, पाण जहिड़ो मोल ज़मीर न हो, दिलि बादशाह जो ज़िंदा हुई। बादशाह जी दिलि जे अंदरि गौर कए, वीचार कए, दिलि जी ॻाल्हि हुई कि असर हुन मथे बादशाह मथे कयईं त बानी जी जेका ॻाल्हि आहे, हेतिरी वार आराम करण सां हेतिरी सदा मिलई। सॼी ज़िंदगी जंहिं बिस्तरे मथे आराम कयईं, हिन बिस्तरे जो मालिक या जंहिं ज़िंदगी बादशाह तोखे ॾिनी आहे, जंहिं ऐश अजरत तोखे ॾिनियूं आहिनि, जंहिं माल मिल्कत तोखे ॾिनो आहे, इन जो रब जेको आहे ई पर हिन बिस्तरे जे बारे में या तुंहिंजी ऐशनि जे बारे में त हिकिड़ो ॾींहुं तो कना नेमत जे बारे में पण अलाह पुछंदो, इन जी पण सदा तोखे मिलंदी। बादशाह जा हथ हुन ॾकी विया, चाबक हथ में जा किरी पियो ऐं सारी हुकूमत खे लत हणी करे वञी उलमा किराम जी मजलिस में पंहिंजी ज़िंदगी वञी बसर कई। त इहो इंसान जो ज़मीर जे हिकिड़ी ॻाल्हि जो हुन मथे दिलि मथे असर कयईं। पाण केतिरियूं तकरीरूं सुणूं था, तंहिंजे बावजूद पंहिंजे दिलि मथे का पण ॻाल्हि असर नथी करे, पंहिंजो ज़मीर नथो बदिले, पंहिंजी हालत तब्दील नथी थिए, पंहिंजो इख़लाक़ नथो सुधरे, पाण वटां को माण्हू तयारु नथो थिए। पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबे किराम जा वाक़ा पास मां बयानु कया कि घणी वाक़ा पास सुबुह करे सुहाए, मोहबत जा वाक़ा सुहा त कहिड़ा वाक़ा, त उन वाक़े खे त पाण सारी ज़िंदगी सोए, उनजी तारीख़ खे पास होए, पर पंहिंजे दिलि जे अंदरि ई कॾहिं अहसासु पैदा थियो त इहे इंसान जेको कमु करे विया न दुनिया जे अंदरि, इन्ही खे दुनिया में पूरो मिलियो ऐं असांखे भला ना ई मिलियो। त मुंहिंजा अज़ीज़ो, सुणण खां वधारे अॼु ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे जे पाण अमल कयूं। जे अलाह जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़लाक़ ऐं आदतनि खे ॾिसी करे से माण्हू मुस्लमान थिया। कॾहिं पण अलाह जे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं वटि तबलीग उथी जलसो करे तक़रीर न कई, भले जॾहिं क़ुर ॾिठो तॾहिं हुन क़ुर मथे ईमान आनो, जॾहिं इख़लाक़ ॾिठो तॾहिं इख़लाक़ जे ज़रिए मुस्लमान थिया। भला उलमा किराम वधारे वेठा आहिनि, तंहिंजे ताईं हाफ़िज़ साहिब पण अची विया आहिनि, वधारे आलम ऐं सन थी वई, एतिरी इंशाअल्लाह असीं इन खे मौक़ो ॾींदासीं। मुंहिंजी सम्झ जे तिरमाणे जे यमामा जो सरदार समामा जी ॻाल्हि सुई हूंदी, जे ही हिकिड़ो वॾे में वॾो हिकिड़ो ज़ालिम इंसान ऐं ॾाकू हो, अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर मदीने मथे हमलो करे आयो, पकड़ाइजी वियो, त हमलो करे पाण मथे को अचे त पाण हिनखे भला माफ़ करियूं? पाण त मामूली ॻाल्हि मथां पंहिंजे पाण खे माफ़ नथा करियूं, साले जा साल गुज़री वञे पोइ पाण हुन सां न ॻाल्हायूं। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुल्क मथे हमलो करे आयो, जेको इंसान बद इरादे से आयो, हमलो करे आयो, जानी दुश्मन बणिजी करे आयो, हमलो करे अचे ऐं ग़ालिब जे करे थी वञे त भला ही पंहिंजी इज़तूं सलामत रहे, भला ही पंहिंजे इलाइक़े जी, पंहिंजे मुल्क जी, पंहिंजी इज़तें जी, इज़त वारे माण्हू जी कहिड़ी हालत करे, अहिड़ो जानी दुश्मन बणिजी आयो, पकड़ाइजी वियो। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जे थंभ सां हिनखे ॿधी छॾियो। हाणे घणो सो हूंदो, उलमा किराम मौजूद हुई, अलाह जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन साम्हूं कोई तकरीर भला कई, हिनखे भला कोई दीन जो वसब ॾसियो। तमाम जॾहिं आयो थंभ ते ॿधाइजी वियो त उहे हिकिड़े कबीले या मुल्क जो हुकुमरान हो, एतिरे न देश जी के गवारा हुन न कयईं त आउं अहिड़ो इज़त वारो माण्हू त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके नबी चवंदा, हिन इंसान मूंखे जले थंभ ते ॿधी अहिड़ो ज़लील करे छॾियो आहे, एतिरे रुकू करे हेठि कंध करे रुकू को जी तरह नमी हेठि वही त आऊं न को मदीने जा माण्हू ॾिसां ऐं न को मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत खे ॾिसां, एतिरी नफ़रत कयईं। अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलियो नमाज़ पढ़े करे, नमाज़ पढ़ी करे वापसि आया, अरे अहिड़े जानी दुश्मन खे अची करे पुछो त समामा कीअं ई
तॾहिं तमाम चए त ॿधी बेइज़ती करे ऐं पुछे पियो त कीअं ईअं ॾिसे तूं तुंहिंजे किन हाल में चई आहे तो किन हाल में मूंखे रखी आहे अञा तूं मूंखे पुछे थो जे किन हाल में चई कि तमाम थोरी दिलि जे अंदरि नरमाई पैदा करे रुको मुंहिंजा थोरो साऊं थी मथे थी ॻाल्हि ॿोल मूं साम्हूं निहारे न तूं कर त जे बुरा मदीने जा माण्हू ऐं बुरो तुंहिंजो शहर ऐं बुरो तूं ईअं तुंहिंजी सूरत खे ॾिसणु आउं पसंदि नथो कई अहिड़ा बुरा अल्फाज़ ॻाल्हाए अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त उहो लक़ब मिलियो वमा अरसलनाका इल्ला रहमतुल लिल आलमीन हलिया विया कंहिं बि हिनखे न थियो असहाबे किराम जे अंदरि अहिड़ियूं ॻाल्हियूं जेको हुयूं तंहिंजो तलवारी मियान मां ॿाहिरि निकिरी वियो त हज़रत उमर जो अल्लाह जा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾी त न जो आई गर्दन जेको उॾाए विझां पर अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि हुनखे न थियो ॿिए वक़्त मथे जॾहिं आया तॾहिं पण अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ी ईद अल्फाज़ चयो त तमामु किन हाल में तॾहिं हुन उज अल्फाज़ दोहराया टे वक़्त में जॾहिं अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हुन पहिरियों जी दिलि जे अंदरि ई थियो त कहिड़ो इहो इंसानु आहे जे हेॾा बुरा अल्फाज़ ॻाल्हायां पियो तंहिंजे बावजूद पण त कहिड़ी नरमाईअ सां कहिड़े अदब सां कहिड़ी इज़त सां मूं साम्हूं ॻाल्हाए थो तव्हां हुनजो चहिरो त निहारियां इहे कहिड़े चहिरे वारो इंसानु आहे अॼु तमामा जे दिलि जे अंदरि थोरी नरमाई पैदा थी ऐं अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साम्हूं साऊं थी जॾहिं चहिरे मथे नज़र पई तॾहिं चएं पंहिंजी दिलि जे अंदरि चएं त तमामु तूं कहिड़ो बुरो इंसानु ईअं हिन इंसान जो चहिरो चंड वांगुरु रोशन आहे अहिड़े इंसान खे तो अहिड़ा अल्फाज़ ॻाल्हाए तंहिंजे बावजूद अहिड़ो तो मथे रोम दिलि आहे जॾहिं चहिरे मथे नज़र पई तॾहिं अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त तमामु तूं भला कोड़ो चएं थो चाहे छोड़े छॾी न गुनहगार या तुंहिंजे मुल्क ते हमलो करे आयो या जे छॾे ॾिने त शुक्रगुज़ार या ऐं जे मारे विझणे त क़तल करण जो लाइक़ु या जो मुल्क ते हमलो करे आयो या ऐं छॾी ॾिने त शुक्रगुज़ार या अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साबित कयो त हिनखे छोड़े छॾियो को तकरीर हुन साम्हूं हिनखे छोड़े छॾियो अॼु तमामा खे जॾहिं छोड़ियो तॾहिं वियो हिकिड़ो पाणी पियलो हुते गुसल कए वञे गुसल करे जॾहिं वापसि आयो त तमामु तेज़ दौड़ंदो आयो ऐं चएं त अल्लाह जा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे मुस्लमान थी आयो दुश्मन बणिजी करे वियो ऐं जॾहिं वियो त दोस्त बणिजी करे वियो कलमो भरे मुस्लमान थी वियो ऐं वञी करे मके वारनि जो रस्तो बंदि करे छॾे मके वारा मुल्क शाम खे जॾहिं वेंदा हुआ तॾहिं हुनजे इलाइक़े मथां अनाज ख़रीद करे लाइ रस्तो बंदि करे छॾे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको दुश्मन आहे उहो मुंहिंजो दुश्मन आहे उनजो रस्तो बंदि करे छॾे उहो शिकायत खणी अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ॻाल्हि करणु मना ई कयईं त हीउ व्यवहार कंहिंसां पण करे हिन जो कोई तकड़ न कए भले तमामु इख़लाक़े खे ॾिसी करे मुस्लमान बणिजी वियो नमाज़ पाम ते फर्ज़ आहे रोज़ो पाम ते फर्ज़ आहे ज़कात पाण माल में त फर्ज़ आहे इहे सारियूं ॻाल्हि थी वई पर असल इस्लाम जे अंदरि ॻाल्हि जेका आहे इख़लाक़ जो जेको पाण मुस्लमान मिणी मिजाज उहा ॻाल्हि पाण में निकिरी चुकी को पर कमु जंहिं सूदी पंहिंजा इख़लाक़ सुहिणा न हूंदा तंहिं सूदी कामयाबु कॾहिं मर्की न थींदो अॼु पाण नमाज़ पढ़ूं था पंहिंजी जेको हलण चलण उथण वेहण पंहिंजी ज़बान जेका आहे इहा तमामु बदतमीज़ आहे इख़लाक़ पंहिंजा सुहिणा न आहिनि पंहिंजे घर जी हालत बराबरि न आहे त पोइ का पण ॻाल्हि पंहिंजे इख़लाक़ जी आदत ॾिसी करे को माण्हू ॻाल्हि हिन मथे अमल न करींदो त इस्लाम पहिरीं ई ॾस ॾिनो आहे जहिड़ा हुतां 100 किलोमीटर मथां हिते आयो ई आहे आगे तव्हांखे हीउ कमु करियो हीउ कमु करियो ॾस ॾियणु आसानु हुए थो पर कमु करणु जेको हुए थो ॾुखियो हुए थो ऐं पहिरीं पिंड सुधारियां पिंड खे जे मुंहिंजो हलणु चलणु कहिड़ो आहे इख़लाक़ आदतूं कहिड़ियूं आहिनि उन खां बाद अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काए ॻाल्हि कई त पहिरीं हुन मथे पाण अमल कयो उन खां बाद ॿिए माण्हूअ खे हुनजो ॾस ॾिनो ऐं उन ॻाल्हि मथे माण्हूअ पाण अमल कयो त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो बाक़ी पंहिंजे मुआशिरे खे सुधारे जी ज़रूरत आहे कीअं सुधरे मुआशिरो रुॻो तक़रीर से तबलीग से मुआशिरो कीअं सुधरंदो पहिरीं ज़रूरत आहे मौलाना साहिब चयूं त इल्म जी जे मदरसो तंहिंजी ज़रूरत आहे जे मदरसो हुए इन जे अंदरि बच्चा तालीम गिने ही बच्चा तालीम गिने वॾा थिए तॾहिं पंहिंजे घर जी हालत सुधरे मुआशिरे खे सुधारे लाइ करे औरत जो किरदारु तमामु बहितरीनु हुए थो अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं वही आहे
ऐं दिलि जे अंदरि ख़ौफ़ थियो त कहिड़ा असाब वस पई, तॾहिं इन जाइ मथे दिलासो ॾियणो या मदद करणी या टेको ॾियणो, ई कंहिं टेको ॾिनो? आयो अलाह जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर, दिलि जे अंदरि ख़ौफ़ थियो। तॾहिं बीबी खदीजा कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे चयाऊं त मूंखे कपिड़ो उॾायो, अहिड़ो मूंखे दिली डपु थिए थो त अलाह जाने मूं साम्हूं कहिड़ो मामिलो। त ई दौर जेको जाहिलियत जो दौर हो, जाहिलियत जो ज़मानो हो, ॾोरा धागा निजूमी काइनत जिने जो ज़मानो हो, जीअं पंहिंजे दौर जे अंदरि हले थो। ॾोरे धागे में ला करे पा हिटकी थी त दौड़ंदा वञो था, तकलीफ़ को मग़ज़ जी बीमारी थी त पाण पहिरीं मुलाइण पुॼी वञो था त महिरबानी करे हिन को इलाज करे ॾियो त मां हिन भाईअ खे जिन मन छॾे वञे। जिन मुंहिंजा अज़ीज़ भाई अक्सर आ वटि हूंदो असांजे इलाइक़े में पढ़ाए, भला रुगो भाईअ खे जिन कोला थिए थो, माण्हू कंहिंखे जिन नथो थिए, हिटकी कंहिं माण्हू खे नथी थिए, माण्हू को ख़िरेब नथो, न को नौजवान करे नथो, जेको तकलीफ़ थिए थी ई नौजवान भाईअ खे तकलीफ़ थिए थी, ई कुला थिए थो। त ई दौर जेको मके जो हो, अहिड़ो जाहिलियत जो दौर हो, त अलाह जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पण ईअं थियो त कदा करे अहिड़ो थी सघे थो, जीअं मूं मथे पण अहिड़ो की मामिलो थी तॾहिं हुनखे दिलदारी कंहिं ॾिनी? बीबी खदीजा कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा दिलदारी ॾिनी त आहे अलाह जा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जी पैगंबर त अञा वही आवे हुई, चयाऊं त आहे मुंहिंजा मर्द या खावंद, ऐं अहिड़ा इंसान न आहियो जंहिं मथे अहिड़ो को जादू या आसिब या जिन को हमलो करे, अहिड़ा इंसान आई न आहियो। ऐं त यतीम जा हमदर्द कयो, ऐं मिसकीन जी मदद करियो था, ऐं भलाई ऐं ख़ैर खाई माण्हू से करियो था, अञा इख़लाक़ वसब सुहिणा ऐं अमानतदार रहियो, एतिरी अहिड़ी ॻाल्हि का पण आमदे असर करे न सघंदी। इहा दिलदारी कंहिं ॾिनी? औरत दिलदारी ॾिनी। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा औरत दिलदारी ॾेई, हिनजी दिलि जेका हुई तंहिंखे थधी करे छॾई। ऐं हिन ॻाल्हि इस्लाम जे में पहिरीं मदद कई त औरत खे, ऐं इस्लाम औरत में क़बूल कयो त पण बीबी खदीजा कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा क़बूल कयो। अॼु पंहिंजे घर जो माहौल गंदो आहे, औरत मथे पंहिंजो को कटोल न आहे, औरत जे अंदरि पाण लाचार बेबस आहियूं। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह जे दीन इस्लाम मर्द जेको आहे तंहिंखे हीउ मर्तबो ॾिनो आहे, जे औरत जेको आहे घर जी मालिक आहे, ऐं मर्द जेको आहे हिन औरत मथे जो मुल्क मथे हिकमरान वे, बादशाह वे, सुबे सालार वे, हीअं मर्द जेको आहे औरत मथे सुबे सालार हिकमरान, हीअं पण अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अल्लाह जे ज़ात खां सवाइ सजदो करणु शिरक आहे। छे जे करे कंहिं ज़ात खे सजदो करणु जाइज़ हुई त औरत खे हुकुम करियां जे पंहिंजे मर्द खे सजदो करे, एतिरो मर्तबो अल्लाह मर्द खे ॾिनो आहे। पण मर्द पाण जेको आहियूं, अहिड़ी तव्हांजी दिलि जे अंदरि कमज़ोरी अची वई आहे, जे औरतूं जेको आहे पाण मथे ग़ालिब थी वियूं आहिनि, घर पंहिंजो जेको आहे तंहिंजी अॼु बर्बादी थी वई आहे, मुआशिरो जेको पंहिंजो आहे तमामु ख़राब थी चुको आहे। त मुंहिंजा अज़ीज़ भाई अहिड़ो न आहे जे रुॻी निमाज़ आई हुई इस्लाम जे अंदरि, जे निमाज़ पढ़णी बसि इस्लाम जो रुकन मां पूरो करे लाथो, फरीदो पूरो करे लाथो, न। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त उन इंसान जी अल्लाह वटि इबादत क़बूल न आहे, ऐं नओं इंसान जन्नत जे अंदरि दाख़िल थींदो। टे भेरा चयो अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरे असां बि पुछियो त अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो माण्हू? तॾहिं चयो त उहो माण्हू जेको दयूस हुए। दयूस कंहिंखे चवाजे? उन इंसान खे चवाजे जंहिंजे अंदरि गैरियत न वे। गैरियत जो मतिलबु सही घर जे अंदरि मौजूदु वे, घर जे अंदरि ना माण्हू मर्दनि जी अचवञ थींदी वे, माइयूं पर्दो न कंदियूं हुए, हिजाब न कंदियूं हुए, ऐं इन जी दिलि जे अंदरि वक़्तु जी दर मसीद में पाणी आरे लाइ करे उते पुॼी वञे, खोटो 5 टाइम पाणी पंहिंजे बदिरां मसीद आरे अचे, ॿई ताक़त न वे हिन में थिए जी घर जी मुंहिंजी हालत गुरू आहे, मुंहिंजी इबादत अलाह वटि क़बूल थींदी या न थींदी, मुंहिंजी ॻाल्हि में माण्हू मथे असरु करींदी या न। दुनिया जे अंदरि पंहिंजो माहौल अहिड़ो आहे, ज़मानो अहिड़ो आहे जंहिंमें हर ॻाल्हि जी पाण खे ज़रूरत पए थी। अहिड़ियूं सीटियूं या अहिड़ा पाण दौलतमंद माण्हू न आहियूं जो औरतुनि खे बुरके जे अंदरि विहारे घरनि जे अंदरि पाण रखी सघूं, पर इस्लाम हुनजो पाण मुख़्तलिफ़ रस्ता रखिया आहिनि। जे पंहिंजी औरत आहे, पंहिंजे कमकार आहे, खेतरे जो आहे, माल जो आहे, त उनजो तौर तरीक़ो अलॻि अलॻि पाण रखे। पर्दे जे अंदरि, हिजाब जे अंदरि औरत अहिड़ो न जे 4 दीवार जे अंदरि पाण औरत खे बंदि कया वेठाऊं, उहो कमकार करे सघे थी, खेत्र जो माल जो पाण उन तरह जे तौर तरीक़े मथे करे सघे। 4 दीवार जे अंदरि इस्लाम बंदि न कया औरत,
तो पांजी कमजोरी दिल जी ही है। अक्सर पांजी माहौल के अंदर पानी आयूं था तो मर्द जो है थेली भाई जी कुले मथे भाई मांदो बाजार में वही पी मर्द पुठिया यतीम थो अचे जड़ो यतीम छोरो अचे ये मर्द यतीम थो अचे पो खरीदारी भाई करे ही पुठिया यतीम थो कमाई तू तो तो यतीम थे जो आगेवान तू हुए भाई मथे हुकमरान तू हुए तो वस्तु खरीद करे थी तोखे है जे दुकानदार सामू व्यवहार तू करिए दुकानदार सामू तू ॻाल्हाइए न हथ बधियो यतीम थियो उबो है भाई जो कपड़ो पिंड न्यारे पसंद पिंड करे इन मर्द जो कपड़ो पर भाई पसंद करे पिंड पसंद करे भाई कबूल न करे ई खोला इन इलाके पांजे जे अंदर अक्सर कमैनी जो है से भाई जी है पा तो नौकर आहियूं भाई जा निकाह करे छॾे एतिरो हुजे बसि भाई नौकर आहियूं मजदूरी भाई करे पैसा हुनजे खीचे में जवे त पोइ पाण कपिड़ो ख़रीद कीअं करे सघूं पाण वापार कीअं करे सघूं पाण त यतीम थी उन पे गुलाम आहियूं गुलाम जो हमेशा आटा पुठियां पुठियां थी चले अॻियां न त पाण भाईअ जा गुलाम बणिजी विया आहियूं मर्द थी करे पाण आई रहियासीं त मुंहिंजा ॿाहिरो इहा ॻाल्हि हिन जी ज़रूरत वधारे जे रुगो मुस्लमान आहियूं पाण हिन ॻाल्हि जो फ़ख्रु हूंदो जे पाण निमाज़ पढ़ूं था अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त माण्हू जी अल्लाह वटि इबादत क़बूल न आहे जेको दयूस बेग़ैरत माण्हू आहे जंहिंजे घरे ॿिया मर्द अच वञ करी नामरूम मर्द अचे केरु नामरूम क़ुरान जे वस बयान कये त काको महरूम आहे हिन जो पुत्र जेको आहे नामहरूम आहे काको जेको आहे ही त महरूम पंहिंजे घरे अची सघे थो पर काके जो पुत्र जेको आहे ही नामहरूम आहे इन जो पर्दे जो ज़रूरत है मामू महरूम है मामू जो पुत्र नामहरूम है ही नथो अची सघे ही न जेको पण बस में अॻियां वेठल वे सॾु करे भाई हले हेॾा वेही रहण चार त सीट मथे वेही रहण ही पाण मुस्लमान जी हालत है पंहिंजी नमाज़ क़बूल थींदी पंहिंजा रोज़ा क़बूल थींदा या अल्लाह जी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बोल करो कूड़ा है गलत है जे पा सॼी ज़िंदगी में सीटी जा पाणी आई हो पंहिंजे अमल में कोई फ़र्क़ु न पए पंहिंजे घर जी करे पुछा कई है सुबुह जो हितां 8 वॻे भाई रवानी थी वञे राति जो 9 वॻे सुधी न अचे पा ॿार घरे लोॾियूं पिया पर कॾहिं चयो जी भला मुंहिंजी घरवारी वेही केॾा आहे भला भाई टोपलो बनी वञे कंहिंजो खपे तो को होए भले गैर वे हिन जो टोपलो करियो कमु करे घरवारी जे तौर मथे हिन भाई खे इस्तेमालु करे गमेलो खणी ॾे तंगारो खणी ॾे चूनाड़ो खणी ॾे माल मिलाए ॾे इहा पाण मुस्लमान जी हालत है इबादत क़बूल की न थींदी अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो बेग़ैरत इंसान जी अल्लाह वटि इबादत क़बूल न आहे जंहिंखे ख़ैरियत न थींदी पंहिंजे बचे मथे ही खपे थी इबादत करे जन्नत जे अंदरि इंसान की न वेंदो एतिरा कमज़ोर पाण बणिजी विया आहियूं ऐं पोइ हिन जा नतीजा करो न करे जॾहिं औरतूं आवारा फिरे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हज़रत उमर आयो आए अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां उलमा किराम वेठल आहिनि वधारिया बयान करण में मूंखे हिचकिचार थिए थो जे ही चवंदो पूरो बयान करे थो पर मुंहिंजी अंदाज़े जे मुताबिक़ अॼु इख़लाक़ आदत जे बारे में जेको पंहिंजे अंदरि आई तंहिंजे बारे में चवां थो पंहिंजा इख़लाक़ पूरो आहे ऐं इस्लाम पंहिंजो पूरो तरीक़ो ॾिठो हज़रत उमर गैरियतमंद इंसान और जी ज़मीर गवारा न कजे मदीने में औरतूं अक्सर ईअं पर्दे जे बग़ैर फिरंदियूं आहिनि औरत पर्दे जो हुकुम नाज़िल न थियो एतिरे आयो अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए त अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरत खे पर्दे जो हुकुम कयो हुजे तॾहिं चए त उमर आयो त अल्लाह जे हुकुम जो जेको या इंतज़ारी बदल या उहे कमु जेको मुंहिंजो रब जॾहिं मूंखे हुकुम करींदो तॾहिं आऊं हा साम्हूं ईअं मुंहिंजी ज़बान ते कॾहिं न चवंदो इहो हीअं करियो हूअं कयो मुंहिंजो रब जेको हुकुम ॾे हिन जे मुताबिक़ आउं कमु कंदो हुया हज़रत उमर चए ठीकु आहे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मशवरो ॾिनो ॻाल्हि मुंहिंजी न हले बेबी सऊदा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी अज़वाज मुहतरात हुई कंहिं कमकार जे करे ॿार निकिरे कद तमामु लमो हो हज़रत उमर हुनखे सुञाती चवंदा आहे सऊदा आउं तोखे सुञाणा थो तूं हज़रत उमर जी अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी हुई बेबी सऊदा इहे वञी शिकायत अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कई त उमर मूंखे हीअं चए अल्लाह पाक खे हज़रत उमर जो फ़ैसिलो मंज़ूर आयो अल्लाह जी गैरियत गवारा न कए ऐं जिब्रील अमीन खे मोकल ऐं त वञी मुंहिंजे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त फ़ैसिलो हज़रत उमर जो मंज़ूर आहे औरत खे चओ त बग़ैर हिजाब जे बग़ैर पर्दे जे अॼु हुन ॿारहं न निकिरे क़ुरान जो हुकुम नाज़िल थियो हुकुम नाज़िल थियो अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि कई मुस्लमान जे घर मथे पर्दा लॻी विया औरत चादर उड़ेला थियूं ॾींहं जो घर में जा निकिरणु उन तर्क करे इहो ई तबलीग हिकिड़ी ॻाल्हि खो
उन टाणे जो ॻाल्हि मथे अमल करे लाथो। मदीने जा माण्हू शराब पीअंदा हुआ। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल जो त ऐलान कर, अॼु शराब हराम है। ॻाल्हि सो नशे जा आदि मटका भरियल शराब जा मदीने जे बाज़ार में ऊंधा करे छॾिया, शराब खे हराम करे छॾियो। ऐलान चोरी मञे लाथो, भले थोड़ो पिया, पर मुंहिंजा ॿाहिरो अमल जो नालो ऐं निशान पार मौजूदु न आहे। त पहिरीं मुंहिंजा ॿाहिरो सुणिणो न बलक ज़रूरत जेका आहे इन ॻाल्हि जी जे पाण पंहिंजे माहौल खे पहिरीं पंहिंजे घर खे सुधारियूं, पंहिंजो घर खे सुधरे, पंहिंजे घर जे अंदरि परदो कीअं अचे, पंहिंजी औरत घर जे अंदरि इज़त ते कीअं रहे। इहा के नथो चाहे कमु कोन्हे कि औरत खे बुरका पहिराए विहारे छॾियो, ई न, बल्कि औरतूं कम जे कई त इज़त ते करियो, अहिड़ो कमु न करायो जे पिंड करे जा वार थी वियो ऐं भाईअ खे रवानियूं करे छॾियो। भले ठीकु लॻे त फिरी फिरी जिंचाणे अचे उठाणे भाई मजबूर थिया भाईअ खे विठाओ, पुछो जाने थेली बेली वारा खोल करो तो हिन में आंदी अहिड़ा कमज़ोर है तयूं त मरण का अल्लाह वटि पंहिंजी बात क़बूल की थी। अल्लाह औरत खे घर जी ज़िम्मेवार बनाई, मर्द खे हुकुम ॾिने है त हिन जो ज़िम्मेवार है खाधो खुराक जेको हिन जो रखे पूरो पारे। बदकारी जो दरवाज़ो बंदि करे ना करे, बदकारी जो दरवाज़ो बंदि करे ना करे। इस्लाम अल्लाह जे दीन असांखे हिदत ॾिनो है कि मां जो तरीक़ो अलॻि है, घरवारी जो तरीक़ो अलॻि है, भेण जो तरीक़ो अलॻि है। जॾहिं पाण वटि बेहयाई जा कम थिए था, बदकारियूं ऐं बुराइयूं थिए थियूं, तंहिंजो को कूड़ा नतीजा न करे था, फसाद ॿेड़ी थिए थियूं, मदरसे खे नुक़सान थिए, जमात खे नुक़सान थिए, हईअ मेले जे अंदरि अदावत पैदा थिए, की कुला पैदा थिए। जॾहिं बेहयाई वधी वञे, बेपर्दगी वधी वञे, औरतुनि जे अंदरि हया शर्म जॾहिं वेंदो रहे, इस्लाम जो को तौर तरीक़ो न वे, जेको पण इंसान जो भाई खे जॾहिं ठीकु लॻे ओड़ा पोटे हलियो वञे त हिन में जानो बुराई जा दरवाज़ा जेको ई खुली वञे, इल्म जा बदकारियूं थिए, बदकारीअ में जा नतीजा पूरा निकिरे। बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़लज़ले जे बारे में पुछियो त ही भला ज़लज़लो ज़मीन में खुला अचे थो, तॾहिं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त आयशा जॾहिं ज़ना जेको रही इनखे माण्हू हलाल सम्झे था ऐं बदकारी ॻोठनि जे अंदरि आम जाम जॾहिं थी वञे थी, तॾहिं अल्लाह जे आसमान मथे गहरी अचे थी ऐं तॾहिं ज़मीन जेका आहे इन जे अंदरि तूफ़ान, तबाहियूं, बर्बादियूं, ज़िलज़िला पैदा थी वेंदा। त अज़ीज़ भाइरो, इन दरवाज़े खे बंदि करे ला करे इस्लाम पहिरीं ॾिसणे त इंसान जा इख़लाक़ जेको आहिनि तमामु सुहिणा हुअणु खपे। त इन ॻाल्हि मथे पंहिंखे अमल करणो खपे। पंहिंजे घर जे अंदरि अची करे हिजाब आहे, अक्सर बुरको आहे त फैशन पूरतो आहे। हीअ अल्लाह पाक न आहे गैरियत जेको आहे हीअ इंसान खे अल्लाह जे ख़ौफ़ वारी हुअणी खपे। जे पंहिंजी अखि जेको कंहिंखे नामौरूम खे निहारियो त इहा अखि जो ज़िना आहे। जे पाण नामौरूम जे तरफ़ अहिड़ी नज़र पाण न खणो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त पाक ज़मानो हुओ, हिन जे अंदरि कंहिं क़िस्म जी बुराई न हुई, औरतूं इस्लाम क़बूल करे लाची हुयूं। अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजाब जी हालत में, पर्दे जी हालत में इस्लाम जी ॻाल्हि जेको औरत साम्हूं पेश कंदा हुआ। कॾहिं पण अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जॾहिं क़बूल करे रहे, मर्दे में अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैत गिरंदो त हथ मिलाईंदा हुआ। कंहिं पण औरत से अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ न मिलायो, ना औरत से कॾहिं पण हथ न मिलायो। पाण घोड़ो घोड़े से लॻाए बस की सीट में वेठाओ, ख़ासि भाई लाइ सीट रखो, ख़ासि हुन लाइ व्यवस्था करियूं। त अल्लाह जो दीन जो करियो पाण इन ॻाल्हि जो ॾिसिजे त पंहिंजे घर जो माहौल जेकी न सुधरंदो। जंहिं सूदी इस्लाम औरत जे अंदरि न अचींदो तंहिं सूदी कॾहिं पण पोइ तकरीर पाण खे फ़ाइदो न ॾींदी। कुला जे हर ज़माने हर दौर जे अंदरि इस्लाम जी मदद औरतुनि कई, मर्दनि जी करे मदद कई त उन खे दुलदारियूं ॾियण वारियूं औरतूं इस्लाम जे अंदरि पैदा थियूं। अॼु औरत बेदीन जेके नमाज़ पढ़े जी ख़बर न आहे, बेपर्दगीअ में, बेहयाई जी हालत में जॾहिं ठीकु लॻे ओड़ा करे ऐं पाण नमाज़ पढ़ण वञो, वरी अचे तरी खाधो बनाए, बद इख़लाक़ है, बेनमाज़ है, बेपर्दगी वारी औरत है, इन जो खाधो इन भेरो उथियण विहण कयो त सोबत जेको इंसान खे आहे इन जे इख़लाक़ खे बद बनाए छॾी। जेको बुरो इंसान है, इन बुरे इंसान भेरो पंहिंजो उथियण विहण हूंदो त पंहिंजा इख़लाक़ पण उन इंसान जहिड़ा असरकार थिए वारा थिए। भई औरत पंहिंजे घर जे अंदरि वसे, ये बेदीन है, बेनमाज़ है, बेपर्दगी वारी है, ये खाधो बनाए सॼो ॾींहुं रोअण सोण इन भेरो पंहिंजो वे, इनखे कॾहिं मां नमाज़ पढ़ण जो न चई सघियासीं, पर्दे जो मां कॾहिं न चई सघियासीं, त इन औरत जो भला पाण ते असर ज़ाहिर न थींदो। इन औरत में जेको औलाद पैदा थींदो, हीअ औलाद भला बाइख़लाक़ थी सघंदो। त अज़ीज़ो ई पंहिंजो घर जेको आहे इन घर जे अंदरि तव्हांखे तबलीग करण जी ज़रूरत आहे, इन घर खे पंहिंजे सुधारे जी ज़रूरत है, इन औरत खे पंहिंजे सुधारे जी ज़रूरत है।
अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जंग बदर मते जॾहिं मुसलमान रवाना थिया तॾहिं 313 मुसलमान जंग जे अंदरि विया हुआ। तॾहिं हुन जे अंदरि नंढा छोकिरा जेको आहे ही इन जे दिलि जे अंदरि शौक़ु पैदा थियो ऐं उन जे माए पर उन खे इन ॻाल्हि मथे तवजा ॾिराई त हीअ इस्लाम कुफर जी जंग आहे ऐं वञा हुन में शरीक थी वियो। इन में जेको शहादत जंहिंखे मिले ही जन्नत जे अंदरि दाख़िल थी वेंदो। इन शौक़ मथे खोड़ीअ मथे हलिया पहिरें मथे हलियासीं त असीं वॾा ॾिसे में अचूं अहिड़ो त उते की खजूर त विरहाई न थिए जंग बदर में जेड़ा फणे मथे हलियासीं उते त पंहिंजी जानी जी क़ुर्बानी ॾियणी हुई पर उन जी माए जेको हुई उन घर जे माहौल खे बनाए छॾियो। औरतूं अहिड़ियूं हुयूं जंहिं पंहिंजे बचे खे पाकाई जी हालत में दावण ॾिनो वुज़ू करे उनखे दावण ॾिनो जंहिंमें अहिड़ा बच्चा पैदा थिया जे फणे मथे हलिया त असांखे ॾिठे में वॾा अचो त अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जे अंदरि भर्ती करे छॾी। एतिरो एतिरो दिलि जे अंदरि जज़्बो पैदा थियो। हीउ बच्चो पैदा थिए त हिन जी माउ मदरसे जे अंदरि हिनखे रवानो न करे मदरसे जे अंदरि त जेकॾहिं मार थपड़ लॻी वञे त माई पर जो फराक जेको खुंजे लाइ ऐं तमामु ज़बरदस्ती तॾहिं मौलवी मथे या मियाँ जे मथे अची पुॼे बचे मुंहिंजे खे मारे थो कीअं ही पंहिंजो ज़मीर गवारा न करे अल्लाह जे दीन लाइ करे हुन पंहिंजे बचे खे जंग जे अंदरि रवाना करे छॾिया। जंग जे औद जे अंदरि हिकिड़ी औरत पंहिंजे बचे खे दिलदारी ॾेई करे रवाना कया ऐं पोइ उन बचे लाइ करे पंहिंजे अज़ीज़ लाइ करे औद जे मैदान मथे उभी करे मुसलो विछाए करे दुआ करण लॻी त मुंहिंजा परवरदिगार आलम तूं हिन जंग जे अंदरि जेकी मुंहिंजा मुस्लमान भाउ विया ऐं रिश्तेदार अज़ीज़ या अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं हिनखे कामयाबी ऐं कामरानी जे सरफराज़ फरमाए करे वापसि आणिजो। बिचार त खणी हिकिड़ो घोड़े वारो उतां अची आयो मदीने मुबारक ॾियण वियो हुते जंग जी फतेह जी तॾहिं औरत निमाज़ पढ़ी रही हुई घोड़े सुवार खे ॾिठे तॾहिं इस्लाम वारे पहिरीं परदो कई ॿुढड़ी औरत परदो पहिरीं कई। इन हाल में जॾहिं जंग चालू हुई मदीने जा माण्हू जंग जे अंदरि वेंदा ई हुआ तमामु ग़मगीनी जो आलम हो ऐं तमामु हिकिड़ो लातादाद लश्कर खणी मके वारा वॾे गुरू ऐं गमंड में जा औद जे मैदान में आया हुआ औरतूं बेड़ियूं कोठे आया हुआ जंहिं गैरियत जा गीत ॻाता थे जे मुस्लमान खे हारायूं ऐं हीअ त कमज़ोर मुस्लमान हुआ इन महिल दुख जो और तकलीफ़ जो थे पण अहसास तंहिंजे बावजूद पण औरत जॾहिं उथई त पहिरीं परदो कई परदो करे हिन घोड़े सुवार खे पुछे त भला औद जे मैदान में अचे थो कि हा औद जे मैदान में अचां थो कि ॾींहं समाचार ॾिना कि हा ॾींहं समाचार अहिड़ो औद जे मैदान जे अंदरि तुंहिंजो भाउ जेको शहीद थी वियो तॾहिं चए त मुंहिंजे भाउ जे बारे में तोखे नथी पुछां पोइ पुत्र जो चई या मामे जो चए उहो शहीद थी वियो कि इन जे बारे में तोखे नथी पुछां तॾहिं चए त हिन जे अंदरि तुंहिंजो घर वारो पण शहीद थी वियो तॾहिं जे घर वारो हो अक्सर हिन जो स्वाद लुटाइजी वियो दिलि मथे डुख पियो तात्कालिक कपिड़ो कढी हथ मथे रखे त मथां ज़मीन मथे लुढ़क किरी पए ऐं मुंहिंजूं टे क़ुर्बानियूं मथां न रायगा वेंदियूं आहिनि ऐं त क़यामत तॾहिं चए त मुंहिंजे घर वारे जे बारे में नथी पुछां ऐं तोखे पुछां थी त अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं आई तॾहिं चऊं त हयात ऐं ख़ैरियत से तॾहिं चए त बसि असां मथे जेको मुसीबतूं आवियूं ही साईं अलाही अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा आहे त असांखे कंहिं ॻाल्हि जी परवाह न आहे। पोइ चए त मुंहिंजा परवरदिगार आलम ही टे क़ुर्बानियूं जेको मूं ॾिनियूं आहिनि ही तूं क़यामत ॾींहुं क़बूल करे लाहिजो ऐं क़यामत ॾींहुं मौशर जे मैदान में दावो करे अचींदुसि जॾहिं तूं पुछने या मलाइक पुछंदा रोकींदा या तूं पुछने जे तूं केरु औरत इहे तरह चवंदीअसि त अल्लाह मुंहिंजा परवरदिगार आलम हा उहो औरत इहा जो टे क़ुर्बानियूं औरत जे मैदान जे अंदरि ॾेई करे अॼु तोड़ा उनजो बदिलो मिलण आई आहे जंहिं टी क़ुर्बानी मथे मूं ख़बर कयो हो इस्लाम जी मदद की उहा औरत इहा ईअं अलाह वटां हुज करे या जन्नत करे उहो पाण इस्लाम जी मदद करे वारी औरत बि त इस्लाम जे अंदरि दिलदारी ॾियण वारी पण औरत बि अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इस्लाम क़बूल करे वारी पण औरत बि बीबी खदीजा जाए पहिरीं इस्लाम क़बूल कयो कलमो भरियो ऐं जंग जे अंदरि रवाना करण वारियूं पण पंहिंजे बचे खे दिलदार ॾियण वारियूं पण औरतूं हुयूं त मुंहिंजा ॿाहिरो अक्सर अॼु माहौल खे सुधारे जी ज़रूरत आहे त पंहिंजे भाउ ऐं भेण खे पाण इस्लाम जी इहे दावत ॾियूं जे जेतिरो इस्लाम जे अंदरि हक़ मर्द जो आहे एतिरो ज हक़ औरत मथे आहे अहिड़ो न आहे जे हक़ जे अंदरि 5 ॼणा हूंदा हक़ ॼणो वञी मस्जिद में बांग ॾेई या नमाज़ पढ़ी बसि इस्लाम जो कमु पाण पूरो करे छॾियो ई लाइ क़यामत जो ॾींहुं थींदो त ई जो पुठियां पंहिंजा घर जा घरवारी या बच्चा पाण छॾे आया आहियूं क़यामत जो ॾींहुं पाण नमाज़ पढ़े वारा आहियूं
पंहिंजे कमे जे ज़रिए जॾहिं जन्नत जे अंदरि वेंदासीं त इहो घरवारी जंहिं मथे कंहिं क़िस्म जो पंहिंजो अॼु कटोल न आहे, अवाराईअ फिरे थी, पाण मर्द करे नथी सम्झे, हीअ औरत क़यामत ॾींहुं अल्लाह वटि दावो करी थी त मुंहिंजा परवरदिगार आलम हीउ मुंहिंजो मर्द आहे, पंज टाइम सीट में निमाज़ पढ़े करे थी वेंदो हो, पर कॾहिं पण मूंखे निमाज़ पढ़े जो हिन चए न वए। जेकॾहिं खाधो मुड़ तयारु न थिए या मज़दूरी मथे जेकॾहिं न वञा आऊं त यानी अखियुनि ताईं लाल थी वेंदी हुयूं, पर पिंड निमाज़ पढ़णु वेंदो हो, मूंखे निमाज़ पढ़े जो न चए। अॼु जन्नत में वञे थो, और जे घर जे अंदरि रहंदड़ औरत या ई जेकॾहिं जन्नत में वञे त हुन घर वारी यानी त मूंखे जन्नत में रहणी कर, ऐं थिए जेकॾहिं न त मुंहिंजो हक़ दॿाए विझे तो अदल इंसाफ़ करण वारो हुजे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त नाफ़रमानी जे ज़रिए निमाज़ पिंड पढ़ियो थे, पंहिंजे औलाद खे या घर वारी खे निमाज़ पढ़े जो कॾहिं की न चए, हिन जा घर जा भाती हिन इंसान खे जहन्नम जे अंदरि खणी वेंदा। त अज़ीज़ो रुॻी पंहिंजी निमाज़ पाण कॾहिं पण उते क़यामत ॾींहुं बचाए की न सघंदी। तंहिं लाइ ज़रूरत आहे त पाण जेकी पण थोरो थोरो भलक हिन मथे अमल जेको आहे वधारे कयूं, पंहिंजे घर जो माहौल जेको आहे हिनखे सुधारियूं, पंहिंजा बच्चा जेको हिनखे दीन जी सची तालीम ॾियूं, अल्लाह जे दीन मथां पंहिंजी जान त जीअं ॾुखई आहे पर माल खे पाण क़ुर्बान करियूं। जे मदरसो जेको आहे ज़रूरी आहे, जंहिंजे अंदरि बच्चे खे पाण तालीम ॾींदासीं तॾहिं इस्लाम अल्लाह जो दीन पंहिंजे घर जे अंदरि अचींदो, तॾहिं ई पंहिंजी हालत सुधरंदी। बाक़ी तकरीर त पाण घणो ज़माने वारा खणूं था, पंहिंजो माहौल त बदिलियो न आहे। ॾिसां थो अक्सर हिन इलाइक़े जे अंदरि तकरीरूं घणे थिए थियूं, पर वीचारा पंहिंजा भाउ जेको हली थी मजबूर ई बोरा जे कंहिं क़िस्म जो कमु पण इन वटां नथो थी सघे। इस्लाम जे अंदरि माण्हू जॾहिं कमु कयो त कोई रस्म या रवाज कढणो हुए थो त ईअं दाऊद मथो बि आऊं कढी विझो त ऐं नथो निकिरे, इन लाइ महिनत करणी पवंदी, इन लाइ ॾुख पण ॾिसणो पवंदो। अल्लाह जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में जॾहिं इस्लाम जी ॻाल्हि कई तंहिं महिल माण्हू थियो जे बराबरि आहे असीं क़बूल करियूं था। अबू लहब अतौलारे चए त अल्लाह तोखे बर्बाद करे हेतिरी ॻाल्हि लाइ मूंखे थो घुराई। पोइ मके जूं गलियूं तंग थयूं, रिश्तेदारी मथां हथु खणणो पियो, जलावतनी भोगणी पई, मको छॾणो पियो, मदीने में ज़िंदगी बसर करणी पई, फिर जा जानी रिश्तेदार अज़ीज़ अल्लाह जे दीन लाइ करे क़ुर्बान करणा पिया। अमीर हमज़ा जहिड़ा जर्नेल इंसान ओस जे मैदान जे अंदरि अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे दीन लाइ क़ुर्बान करे छॾिया। मुसैब उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ा नौजवान इस्लाम लाइ करे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर्बान करे छॾिया। कहिड़ा कहिड़ा जानसार, कहिड़ा कहिड़ा वफ़ादार से इस्लाम लाइ करे क़ुर्बान कया। 23 वरे जी ज़िंदगी में अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम लाइ करे दुख ॾिठा, मुसीबतूं ॾिठियूं, परेशानियूं भोॻियूं, रिश्तेदार ऐं अज़ीज़ खे क़ुर्बान कयो, बच्चा यतीम थिया, औरतूं बेवा थियूं। उन खां बाद बातल से टकर कई, बातल जूं बतियूं ॿुधी वियूं ऐं इस्लाम अल्लाह जो दीन रोशन ऐं ग़ालिब थियो। तॾहिं थियो हाणे पाण माण्हू मरी वञे हिते ज़ियारत करणी आहे, भई ज़ियारत इस्लाम जे अंदरि त हराम आहे यार, असांजो रवाज अहिड़ो आहे मराई माण्हू जेको रहियासीं अचनि था, हाणे असीं कंहिंखे चऊं भई हाणे हीउ रवाज असां नथो निकिरे त मुंहिंजा ॿाहिरि नथो निकिरे त इस्लाम खे अहिड़ो बाज़ार जो बकालो त आहे न जे दौड़ करे पैसा ॾेई गिनी अचो। कोई रवाज हाणे न निकिरे, वञा न निकिरे, ढोल न निकिरे, गाय न निकिरे, मेहंदी न निकिरे, गीत न निकिरे, सोआ न निकिरे, ज़ियारत न निकिरे त पोइ थला नतीजा पाणी फिटाए सॼी ज़िंदगी भले फिटाए पिया। अल्लाह आले मुल्क है पुछंदो जे तूं मुस्लमान में तो मथे जवाबदारी, कुरो मस्जिद जे इमाम मथे जवाबदारी आई है। जे मदरसे में 10 वरे 15 वरे मदरसे जूं फिकियूं ॾाढी खाते उते पढ़ी पढ़ी आयो त हिन मथे जवाबदारी आई। हिकिड़ो अञा तानास आहे 3000 पगार गिने, 5000 मियाँ जी नथो ॾे, मस्जिद में जा बुआर नथो कढे, नायणी में गंदगी साफ़ नथो करे, नमाज़ मथे हाज़िर नथो थिए, सारियूं जवाबदारियूं जहिड़ो पढ़ी आयो हिन मथे अची वियो इस्लाम जो बसि। ऐं आज़ादु आयो मथे कोई जवाबदार न, तकरीर करणी त ई करे, जनाज़ो पढ़णो त ई पढ़े, निकाह पढ़णी, सारियूं जेको इस्लाम जवाबदारियूं पढ़ियो ओतिरे न गुनाह करे वियो, वॾो गुनहगारी बनी वियो, इस्लाम जो ज़िम्मेदार बनी वियो, सारी इस्लाम जी जवाबदारी न हुई। आम खे अल्लाह पुछंदो की न, अल्लाह त गफ़ूर रहीम आहे, अल्लाह गफ़ूर है जंहिं चागला आयो अल्लाह जा जंहिंखे पैदा करे छॾाने पढ़ियो हिन गुनाह करे वियो, ईद नमाज़ पढ़े, ई बांग ॾे, ई ख़ुतबो ॾे ऐं छूट हुयो अल्लाह गफ़ूर रहीम आगे माफ़ कयो, गुनाह असां कयो आहे जे असांखे क़यामत ते पुछंदो, आमद जवाबदारी पढ़ी आयो, हक़ न चवंदा पकड़ींदो, असांखे पकड़ींदो, असांखे छूट कराईंदो। क़यामत जो ॾींहुं थींदो, हमई यामल मिस्काल ज़ररतिन ख़ैरन व हमई यामल मिस्काल ज़ररतिन शररन, ज़रे बराबरि नेकी कई जो बदिलो उते मौजूदु हूंदो, ज़रे बराबरि जे गुनाह कयो हुनजो बदिलो उते अल्लाह पाक मिणी खे पुछंदो। अहिड़ो न आहे जे असीं छुटी वञूं ऐं पकड़ाइजी वियो, असांजे इहा खोरी इस्लाम जे अंदरि कई, हक़ जी ॻाल्हि न चई त असांखे बि हिन बाबति अल्लाह पुछंदो। असां आखे चयो पंहिंजो अमल न कयो, ऐं आखे जा नमाज़ पढ़ो, पंहिंजे घर सोतो पिया टाइम ते न अचा त पोइ चइजो हिन बारे मूंखे अलाह पुछंदी, ॿिए माण्हू बि चए थी तूं पिंड केॾा नमाज़ पढ़ंदो आहे,
तो इन जवाबदारी के बारे में मुंह कना अल्लाह पुछंदो। आज जे अंदर जो गुनाह हूंदो इन जे बारे में अल्लाह आ कना पुछंदो। तो मुझे अजीज भाइरो थोड़ो तमाम थोड़ो अमल करने की जरूरत है। तो मुझे अल्लाह वटि दुआ है तो अल्लाह ताला पांच कोई कम जी पांचे भाई कयो है अल्लाह उन्हीं के बेहतरीन जो बदलो दे जे हेडो वीचारो उन्हीं खर्चो करे सोने अंदाजे में हेडो प्रोग्राम रखियो इन जे अंदर शरीफ थी करे जो बहन कीड़ा अल्लाह पाक जकी बने ते हाज़िर थिया भेणो भाई मिणी के अल्लाह पाक जी पांच आली कई उन मथे ते सुनी करे अमल करने की तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पांचे माए भेणे के अदब ऐं हया वारियूं ए पर्दे वारियूं शर्म वारियूं अल्लाह ताला औरतों बनाए। अल्लाह पांचे बच्चे के नेक सालिह बनाए ऐं जेकी ते हाज़िर थिया अल्लाह ताला इन जी हाज़िरी खे क़बूल फरमाए। ऐं असां जेकी बयान कयो इन जे अंदर ग़लती थी वे तो अल्लाह ताला असांखे माफ़ फरमाए। ऐं आज समझण में जी ग़लती थी वे तो अल्लाह ताला उन ग़लती के दरगुज़र फरमाए। अल्लाह ताला पांचे अचण के क़बूल फरमाए। पांचे की सोए न मते अल्लाह आलिमुल गैब पांचे अमल करण की तौफीक अता फरमाए। रब्बुल जलाल वल इकराम पांचा जेकी रिश्तेदार अज़ीज़ या मुसलमान भा हॉस्पिटल के अंदर बीमार में अल्लाह उन्हीं की शिफा अता फरमाए। उन खां बाद जेकी पांचा मुसलमान भा बेगुनाह कहते हैं जे अंदर में उन्हीं जा कम पा दुआ करूं था अल्लाह राम रायमीन उन्हीं के आज़ादी अता फरमाए। ऐं जेकी मुसलमान मुल्क ही अज ते उन्हीं मुल्क के अंदर अमन आफ़ियत न मुसलमान जी इज्जतूं आबरू हिफाजत के अंदर नहीं तो अल्लाह पाक उन्हीं जग में पांची दुआ के कबूल फरमाए। या अल्लाह उन्हीं ज़मीन के अमन जो गहवारो बनाए अल्लाह उन्हीं की इज्जतें जी हिफाजत फरमाए। अल्लाह आलिमुल गैब पांचे दीन इस्लाम जी हिफाजत फरमाए। पांचे मदरसे मस्जिदें जी हिफाजत फरमाए। पांचा रिश्तेदार अज़ीज़ को मरिया में अल्लाह उन्हीं कब्रें के कुशादा फरमाए। उन्हीं कब्रें के बेश्त जो बाग बनाए पांचे ज़ियारत ऐसी इस्लाम ते हमारे कर अल्लाह पाके पांचो खात्मो ईमान मते फरमाए। आमीन सुमा आमीन व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलाम आखिरी मुकर्रे गई समझ सुधा को नहीं दावत